अच्छा हाणे पाण सिखंदासीं जेके अणपूर ॿ हुया उन्हनि जो कंपेरिज़न सिखियोसीं टिनि वारो पाण सुभाणे सिखंदासीं। इन करे त जीअं तव्हां फ़िलहालु ॿिनि वारो पको थी वञे, तव्हांखे सुठे तरीक़े सां अची वञे, उन ते ग्रिप अची वञे, पोइ पाण जेको आहे सो टिनि जो कंपेरिज़न सिखंदासीं। उहो थोरो ट्रिकी आहे, थोरो कॉम्प्लेक्स आहे, लिटिल बिट, एॾो ॾुखियो न आहे। ठीकु आहे। हाणे चओ था पिया त जेको आहे सो जमई उबतड़ ऐं ज़रबी उबतड़ छा हूंदो आहे। ठीकु आहे। जमई उबतड़ ऐं ज़रबी उबतड़। हाणे नाला ॾिसी परेशान न थीजो, बिल्कुलु आसान आहे। ठीकु आहे। अच्छा हाणे इनखे इंग्लिश में छा चइबो आहे, हिनखे चइबो आहे मल्टीप्लिकेटिव इनवर्स। मल्टीप्लिकेटिव इनवर्स, उबतड़ खे इनवर्स चइबो आहे। इनवर्स जो छा मतिलबु आहे, उबतड़। मल्टीपल जो मतिलबु हूंदो आहे छा, ज़रब। मल्टीप्लिकेटिव माना ज़रबी। ठीकु आहे। ऐं जमई आहे त हिनखे छा चवंदासीं, एडिटिव इनवर्स। एडिशन चइबो आहे न जोड़ खे, एडिटिव इनवर्स। हाणे छा हूंदा आहिनि मल्टीप्लिकेटिव ऐं जेको आहे सो ज़रबी उबतड़। ॾिसण में तव्हांखे वॾी ॻाल्हि लॻंदी हूंदी, बिल्कुलु आसान आहिनि। मिसाल तव्हांखे हिकिड़ो अणपूर मिलियल हूंदो 2/9। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं तव्हांखे चवनि इन जो ज़रबी उबतड़ ॻोल्हियो, ठीकु आहे, त तव्हां हिनखे छा कंदो, सिर्फ़ु उबतो करे छॾंदो बसि। यानी हिन मतिलबु आहे हिन जो ज़रबी उबतड़ घणो थींदो, 9/2। 9 मथां हलिया वेंदा, 2 हेठि हलिया वेंदा। इहो हिन जो छा आहे, मल्टीप्लिकेटिव इनवर्स आहे। ठीकु आहे। अच्छा जेकॾहिं इन साॻे जो असांखे चयलु हूंदो एडिटिव इनवर्स ॻोल्हियो, त हाणे तव्हां छा कंदव, इनखे एज़ इट इज़ रहंदो, सिर्फ़ु निशानी इन जी चेंज करे छॾंदो। यानी 2/9 आहे न, सेम लिखंदव, पर हिन जे अॻियां कुझु न हुयो त अंडरस्टूड आहे, प्लस जो आहे। हाणे इहो छा जो थी वेंदो, माइनस जो थी वेंदो। हे हिन जो छा आहे, साॻे जो ई। हे हिन जो एडिटिव इनवर्स ऐं हे हिन जो मल्टीप्लिकेटिव इनवर्स। ठीकु आहे। बिल्कुलु आसान आहे, सिर्फ़ु तव्हांजी उहो नॉलेज चेक कंदा पिया हूंदा आहिनि, हे पेपरनि में ईंदा अथव। ठीकु आहे। हिन जो हिकिड़ो ॿियो नालो बि आहे जंहिंखे चइबो आहे रेसिप्रोकल। घणे क़दुरु मल्टीप्लिकेटिव इनवर्स जे बजाए अक्सर हे पुछंदा आहिनि रेसिप्रोकल। रेसिप्रोकल हे घणो पुछंदा अथव। रेसिप्रोकल ॾिसी परेशान न थियणो आहे। ज़रबी उबतड़ माना सिंपल उबतो करे छॾो बसि। मिसाल हाणे वठूं था 5/3। हाणे हिन जा ॿई रेसिप्रोकल यानी कि मल्टीप्लिकेटिव इनवर्स, एडिटिव इनवर्स ॿई ॻोल्हियूं था पिया। एडिटिव इनवर्स त बिल्कुलु सवलो आहे। हे प्लस जो 5/3 आहे न, ये 5/3 साॻियो ई रखंदासीं, सिर्फ़ु निशानी। यानी हिन में निशानी मटाईंदा आहियूं ऐं हिन में इन जी जॻह बदिलाईंदा आहियूं। यानी हिन में जेकॾहिं असां वापसि मटाईंदासीं मल्टीप्लिकेटिव इनवर्स में या रेसिप्रोकल में, छा थी वेंदो, 3/5। हे हिन जो मल्टीप्लिकेटिव इनवर्स ऐं हे हिन जो एडिटिव इनवर्स। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, माइनस जो 8/9। ठीकु आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे त मल्टीप्लिकेटिव इनवर्स जेको हूंदो आहे छा कबो आहे, हुन में निशानी साॻी रखिबी आहे। ॾिसो हिते प्लस जो 5/3 हो न, हेॾे असां छा जो रखियोसीं, साॻियो प्लस जो ई, सिर्फ़ु हिनखे उबतो करे छॾियोसीं। सो हिन में निशानी साॻी, सिर्फ़ु हिनखे उबतो कंदासीं। 9 मथां 8 हेठां अची वेंदो। हे हिन जो छा थी वियो, मल्टीप्लिकेटिव इनवर्स या रेसिप्रोकल थी वियो। ठीकु आहे। जॾहिं हेॾे ईंदासीं त असां हिनखे एज़ इट इज़ रखंदासीं 8/9, सिर्फ़ु निशानी हाणे बदिलाए छॾंदासीं, माइनस मां प्लस करे छॾंदासीं। हे असांजो छा थी वियो, एडिटिव इनवर्स। आई होप तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। अञा हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, 5/3 माइनस जो। हे तव्हांखे अणपूर मिलियल आहे, माइनस जो हे माइनस अथसि। हाणे तव्हांखे ख़बर आहे इन जो जेकॾहिं एडिटिव इनवर्स चए जमई उबतड़, त असां निशानी बदिलाईंदासीं, प्लस जो 5/3 करे छॾंदासीं, निशानी ॾियण जी ज़रूरत न आहे। ऐं जेकॾहिं हेॾे वापसि जेकॾहिं असांखे चए रेसिप्रोकल ॻोल्हियो, त असां छा कंदासीं, माइनस साॻी रखंदासीं। यानी रेसिप्रोकल में तव्हां ॾिसो किथे बि निशानी खे छेड़छाड़ न आहे थियल, सिर्फ़ु जेको अणपूर आहे इहो उबतो थी वेंदो आहे। हेॾे वरी अणपूर खे हथु ई न आहे त सिर्फ़ु निशानी उबती थी वेंदी आहे या उहा निशानी चेंज थी वेंदी आहे। ठीकु आहे। हे घणो थी वेंदो, 3/5। हे 3/5 इहो हिन जो छा आहे, रेसिप्रोकल आहे। ऐं 5/3 प्लस जो इहो हिन जो छा आहे, एडिटिव इनवर्स आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿियो ॾिसो, जंहिंमें जेकॾहिं 1 वारो हुजे त उहो कीअं थींदो आहे। ॾिसो जेकॾहिं हीअं हूंदो 1/6, चवनि इन जो मल्टीप्लिकेटिव ऐं जेको आहे सो एडिटिव इनवर्स ॻोल्हियो, त हाणे एडिटिव इनवर्स हिन जो छा थींदो, सिर्फ़ु -1/6 करे छॾंदासीं। ऐं जेको आहे इन जो रेसिप्रोकल छा थींदो, 6 मथां 1 हेठों, पर हेठों 1 लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे। ॾिसो निशानी हिते बि कुझु न अथसि, माना प्लस जो आहे, हेॾे बि प्लस ई रखंदासीं, सिर्फ़ु हिनखे उबतो करे छॾियोसीं। हेॾे वरी रखियो सेम से, पर सिर्फ़ु निशानी चेंज करे छॾीसीं, छा प्लस मां माइनस करे छॾीसीं। आई होप तव्हांखे इहो सम्झ में अची वियो हूंदो। कॾहिं कॾहिं तव्हांखे हीअं चवंदा -6, मिसाल वठूं था -8 चयूं, चवंदा हिन जो एडिटिव ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स। हाणे एडिटिव में न मतिलबु आहे हेठों कुझु न अथसि, माना 1 अथसि। पोइ जेकॾहिं एडिटिव आहे त माना निशानी चेंज कंदासीं, छा कंदासीं, प्लस जा 8 लिखी छॾंदासीं। पर जेकॾहिं मल्टीप्लिकेटिव इनवर्स या रेसिप्रोकल चए थो पियो, यानी कि ज़रबी उबतड़ चए थो पियो, त असां छा कंदासीं, 1 मथां 8 हेठों, ऐं निशानी कहिड़ी रहंदी, सेम रहंदी जेका ओरिजिनल में आहे। यानी ज़रबी उबतड़ जेको हूंदो आहे उन में असां निशानी खे हथु न लाहींदा आहियूं, ऐं जेको जमई उबतड़ हूंदो आहे
उन में वरी निशानी खे छॾींदा न आहियूं। ठीकु आहे, यानी कि सिर्फ़ु जेको निशानी आहे उहा चेंज कंदा आहियूं, हेॾे वरी जेको अणपूर आहे उहो उबतो थी वेंदो। आई होप तव्हांखे सुठे तरीक़े सां सम्झ में अची वियो हूंदो। हिन जा बि कुझु प्रैक्टिस क्वेश्चन इनफैक्ट तव्हांखे बुक मां ई तस्वीर कढी मोकिलियां थो, हुननि जी प्रैक्टिस कयो। हे पेपरनि में ईंदा अथव। चवण में नंढिड़ो टॉपिक आहे, पर इहो तव्हांजो हिकु त सिलेबस में आहे 7 जे तव्हांजी ॾिसो न, ॿुड़ी जो ज़रबी उबतड़ वजूद नथो रखे। ठीकु आहे, हे तव्हांखे हिते ज़रबी उबतड़ हे ॾिसी सघो था पिया, मल्टीप्लिकेटिव इनवर्स हे तव्हांजो ॾिनल आहे। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां किथे तव्हांजो एडिटिव इनवर्स बि हूंदो। ठीकु आहे, हाणे हे तव्हांजा प्रैक्टिस क्वेश्चन्स आहिनि, हे सभु तव्हांखे सॉल्व करणा आहिनि। हर हिकु जो जमई उबतड़ ऐं ज़रबी उबतड़, ऐं हिन जा वॾा चांसिस अथव हे पेपर में अची सघे थो, छो जो नंढिड़ो आहे। यानी इहो अक्सर चेक कंदा आहिनि तव्हांजी जेको आहे कैपेसिटी या कैपेबिलिटी, त ॾिसो तव्हांखे ख़बर आहे या न आहे। ठीकु आहे, जमई उबतड़ जो मतिलबु छा आहे, एडिटिव इनवर्स, ऐं ज़रबी उबतड़ जो मतिलबु छा आहे, मल्टीप्लिकेटिव इनवर्स। इहो तव्हांखे यादि रखिणो आहे। ऐं हिन साॻे खे रेसिप्रोकल हालांकि अलॻि हूंदो आहे, तव्हां हिते ॾिसी सघो था पिया, सिंधी में हिनखे चइबो अथव माकूस। रेसिप्रोकल खे छा चइबो आहे, माकूस, पर हूंदो साॻियो ई आहे। यानी सिर्फ़ु तव्हां अणपूर खे उबतो करे छॾंदा, जीअं हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया 7/2 आहे, इन जो माकूस या रेसिप्रोकल छा थी वेंदो, 2 मथे हली वियो 7 हेठि हली वियो। ऐं इहो ई हिन जो रेसिप्रोकल बि आहे, ऐं इहो ई हिन जो ज़रबी उबतड़ यानी कि मल्टीप्लिकेटिव इनवर्स बि साॻियो आहे। ॾिसो, नातिक अदद जा माकूस ऐं ज़रबी उबतड़ पाण में बराबरि हूंदा आहिनि, यानी रेसिप्रोकल ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स हमेशह साॻा ई हूंदा आहिनि, सिर्फ़ु नालो चेंज आहे। ठीकु आहे, आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। बाक़ी हिन जी मां पिक्चर कढी मोकिलियांव थो, इहा तव्हां सॉल्व कयो, ऐं सुभाणे पाण इंशाअल्लाह 3 अणपूरनि जी सिखंदासीं त कहिड़ो इन्हनि में वॾो आहे कहिड़ो नंढो आहे। थैंक यू सो मच, गुड नाइट।